मतलब ॿार आज़ाद थियनि था। हिन मुंहिंजी नियाणीअ खे ॾोढो कयो। मां सोशल मीडिया ते न आहियां त सम्झो मां ई न आहियां। अस्सलाम वालेकुम। मौजूद मां आहियां वालो ख़ादिम इमरान सरकी। अब जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहा संगरार जे कोटनि में क़ैद मासूम प्रिया कुमारी जे हवाले सां आहे। प्रिया कुमारी जंहिंखे गुज़िरियल 2.5 साल थी विया आहिनि त संगरार जे सैयदनि जे कोटनि में क़ैद आहे। ज़रियनि खां ॿुधायो पियो वञे त उहे गैरा तालुकात सैयदनि जा ख़ुर्शीद शाह सां आहिनि ऐं ख़ुर्शीद शाह हिकु गवर्नमेंट धुर आहे ऐं ख़ुर्शीद शाह चाहे तो 1 घंटे के अंदर उहा मासूम प्रिया कुमारी बाज़ियाब। प्रिया कुमारी जा वालिदीन जेके हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे नाले जी सबील हलाईंदा हुआ। मासूम प्रिया कुमारी जो वालिद साहब हिकिड़ो नंढड़ो कारोबार कंदो। मासूम प्रिया कुमारी जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सबील हलाईंदी हुई ऐं उहो मासूम प्रिया कुमारी जो वालिद हिकिड़ो नंढड़ो कारोबार कंदो हो संगरार शहर जे अंदरि। संगरार जे बगड़नि खां उहो कारोबार उन्हनि खां बर्दाश्त कोन थिए पियो। क़ैदनि पंहिंजे कोट में क़ैद करे रखियो। असल कारण छा हो? कारण उन्हनि जो इहो हुयो त हू कंहिं ॾाढ खे जबर खे तस्लीम कोन करनि पिया ऐं भतो न ॾियनि पिया, जंहिं तां सिंध जी वारिस सिंध जे अंदरि हूअं त काफ़ी अहिड़ा वाक़िया असांजे आॾो आहिनि, पर असल प्रिया कुमारी जी वालिदा जो जेके दाऊं आहिनि, मां त सम्झां थो शायदि ही धरती अलाए छो ख़ामोश आहे, न त ही चीरजी पवे आहे ऐं उन जे अंदरि असीं पूरी सिंधी क़ौम दफ़न थी वञूं। जेकियूं आऊं ऐं उनजो दर्द भरियो दाऊं आहिनि न, किथे अज़ाब न आणे ऐं असां सिंधी क़ौम पूरी दफ़न न थी वञूं। इंतिज़ामिया जे कन ते जूअं चक बि कोन पाए पई। मुसलसिल जिदोजहद ऐं सिंध जे शऊर पारां हर मोर्चे ते आवाज़ उथारण बावजूद प्रिया कुमारी खे ज़मीन खाई वई, आसमान खाई वियो। छा उहे बगड़ इंतिज़ामिया ऐं रियासत खां ॾाढा आहिनि जो रियासत संगरार जी हवेली ते चढ़ाई बि कोन करे सघी पई? छा धरती जा वारिस एतिरा कमज़ोर आहिनि? छा धरती ते असल हक़दारनि खे हितां लॾ जो का प्लानिंग हले पई? छा उन्हनि खे हिते सिंध उन्हनि जे लाइ जेको धरती ट्रमो कई वञे पई? सैयद हिकु अहल बैत आले रसूल आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जंग जे दौरान बांदी बणिजी कुझु गैर मज़हब जूं औरतूं आयूं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर मुबारक उन्हनि जो मथे ते ढकियो। इहो मैसेज असांखे पंहिंजे आका रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो ऐं अहल बैत उतां ई हलियल आहे ऐं सैयद ख़ानदान उतां ई हलियल आहे ऐं सैयद ख़ानदान अॼु उहा रवायत शायदि विसारे वेठो आहे। ख़ुर्शीद शाह उन रवायत खे बरक़रार कंदे संगरार जे कोट मां बांदी बणियल मासूम प्रिया कुमारी खे आज़ादु कराई। पंहिंजनि मिटनि माइटनि जो ज़मीर खे जाॻाए। अहल बैत त ॾियण वारो हूंदो आहे, अहल बैत रोआइण ऐं ज़ालिम न हूंदो। पूरी सिंध में रहंदड़ अहल बैत जी इज़त ऐं एतिराम कंदो आहे ऐं इमाम हुसैन जी सबील हलाईंदड़ मासूम अगवा सो बि सैयदनि वटि, सो बि संगरार जे कोट में क़ैद इंतिहाई ॾुख थींदो आहे। इमाम हुसैन पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे छॾियो, जाबिर जे आॾो न झुकियो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर मुबारक गैर मज़हब नियाणियुनि जे मथे ते विधी। छा सैयदनि उहो सभु कुझु विसारे वेठा आहिनि, या सैयदनि जो अहसासु मरी वियो आहे, या इहे सैयदनि आहिनि? सो ख़ुदारा मासूम प्रिया कुमारी हिकु मासूम नियाणी आहे ऐं उन जी वालिदा उब ॾारींदड़ दाऊं ऐं दर्द भरियूं दाऊं कंदी आहे। किथे अल्लाह नाराज़ न थी पए ऐं हिन धरती खे फाड़े ऐं सिंधी क़ौम खे मुकमल उन में ॿोड़े छॾे। इन खां अॻु ख़ुदारा अव्हांखे गुज़ारिश कबी, अपील कबी त मासूम प्रिया कुमारी खे
सिंधी क़ौम खे अपील कंदुसि त प्रिया कुमारी जे वालदा जा बांह ॿेली थियो। अॼु हुनजी झोली ख़ाली आहे, किथे सुभाणे अव्हांजी झोली ख़ाली न थी। हिन खां बहितर आहे अवी पूरी क़ौम साथ ॾियो प्रिया कुमारी जे वालदा ऐं वालदेन जो। पंजाब में अहिड़ो वाक़ियो पेश अचे त सुप्रीम कोर्ट फ़ौरन ई सोमोटो वठे ऐं बर वक़्तु नोटिस वठी उहो मसइलो बि हल थी वञे। प्रिया कुमारी सिंध जी नियाणी आहे ऐं धरती जी नियाणी आहे ऐं उनजी वालदा जूं आहूं दाहूं शायदि सुप्रीम कोर्ट जे कननि ताईं नथियूं पहुचनि, जंहिं वजह खां हू ख़ामोश आहे। सो सुप्रीम कोर्ट पाकिस्तान ऐं हुकूमत पाकिस्तान ऐं सूबाई गवर्नमेंट खे अपील थो कयां त ख़ुदा मासूम प्रिया कुमारी जे वालदेन जूं आहूं दाहूं ॿुधो ऐं उनजी नियाणी वापसि कराइण में मदद कयो। कि या सिधो तव्हीं जेको आहे न असां सां माटली मां वारो सलूक आहे त उहो ॿुधायो, पोइ सम्झ में अचे त पंजाब जे अंदरि सोमोटो जल्दी में वधो वञे थो ऐं सिंध जा 2.5 साल गुज़रण बावजूदि सुप्रीम कोर्ट हुजे या वफ़ाक़ी कोई इदारो हुजे उनजे कन ते जूअं चक कोन पाए पई। आख़िर छा सबबु आहे? वफ़ाक़ी हुकूमत, सूबाई हुकूमत तोड़े सुप्रीम कोर्ट ख़ुदा सुजाग थियो। ऐं जेके तव्हां कंधनि हेठां विहाणो ॾेई अखियुनि अॻियां पटी ॿधी ऐं कननि में कप विझी सिंध धरती जे वारसनि सां माटली माउ वारो सलूक कयो पिया, सो बंदि कयो। किथे ईअं न थिए धरती धणी जाॻी पवे न ऐं पोइ अवां उनखे रोके बि न सघे। सो IG सिंध DIG सखर खे मां गुज़ारिश कंदुसि, ख़ुदा जे वास्ते अवां बि नियाणनि वारा आहियो ऐं प्रिया कुमारी बि हिकु माउ जी धीउ आहे ऐं उन जूं जेके दाहूं आहिनि उन जूं आहूं आहिनि किथे क़यामत जो भरपा न थी पए। सो उन खां पहिरियां उनखे पंहिंजो बचो मिलायो वञे। हाणे ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।